Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जा केतिराई ठिकाणा बि तबाह। ISPR तरफ़ां जारी कयल बयान मूजिब ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जी फायरिंग में सिक्योरिटी फोर्सेस जा 3 अहलकार शहीद थी विया। शहीद थियलनि में सिपाही अज़ेब अहमद, ज़ियाउल इस्लाम ऐं लांस नायक अब्बास खान शामिल। ओगरा पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध वारी समरी हुकूमत न मोकिलण जी तरतीब करे छॾी। जारी कयल बयान में ओगरा तर्जुमान चयो आहे त तेल जे अघनि में वाध वारी का बि समरी हुकूमत न उमाणी आहे। समरी बाबति मीडिया ते आयल ख़बरुनि में का बि सदाकत न आहे। सिंध हुकूमत नैब सां प्ली बागेन ऐं VR कंदड़ 435 सरकारी मुलाज़मनि जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में जमा कराए छॾी। हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ खातनि जे 55 मुलाज़मनि खे सख़्त सज़ा, 10 ॼणनि जी तनज़ुली ऐं 29 मुलाज़मनि खे बरतरफ़ करण जो इंकशाफ, 12 मुलाज़मनि खे रिवर्स कयो वियो। 238 मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी। सिंध सरकार जी रिपोर्ट में चयो वियो आहे त नैब सां प्ली बागेन ऐं VR कंदड़ 73 मुलाज़मनि जी इंक्रीमेंट बंदि कई वई। अॻूणे डिस्ट्रिक्ट रेवेन्यू ऑफिसर अदीब बचाणी खे बि 5 सालनि लाइ रिवर्ट करण जो इंकशाफ। सिंध हाई कोर्ट प्ली बागेन ऐं VR कंदड़ ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध सरकार नैब सां प्ली बागेन ऐं VR कंदड़ तालीम खाते जे मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण लाइ अदालत सां राब्तो करे वरितो। चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ शाह तरफ़ां सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। अदालत खे तालीम खाते जे मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण जी इस्तदा। दरख़्वास्त में सिंध सरकार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाई सां तालीम खाते में बदइंतिज़ामी जो मसइलो थींदो। मुलाज़मनि ख़िलाफ़ कार्रवाई सां सूबे में तालीमी सरगर्मियूं मुतासिर थियण जो बि ख़दशो ज़ाहिर। सिंध सरकार जी रिपोर्ट में तालीम खाते जे 247 मुलाज़मनि तरफ़ां नैब सां प्ली बागेन ऐं VR करण जी तस्दीक। मुलाज़मनि में हाई स्कूल टीचर, लेक्चरर्स ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट शामिल। सिंध सरकार नाणे खाते जे सेक्रेटरी हसन नकवी ख़िलाफ़ कार्रवाई खां मुआज़रत करे छॾी। सिंध हाई कोर्ट में जमा करायल रिपोर्ट में हुकूमत चयो आहे त हसन नकवी साल 2018 में अदालती फ़ैसिले खे चैलेंज कयो हो। हसन नकवी वफ़ाक़ी इस्टेब्लिशमेंट डिवीज़न जे मातहत आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई वफ़ाक़ी हुकूमत ई करे सघे थी। नैब सां प्ली बागेन ऐं VR कंदड़ ऑफिसर्स जी फ़हरिस्त में नाणे खाते जे सेक्रेटरी हसन नकवी जो नालो बि शामिल हो। इलेक्शन कमीशन अॻियां PDM जे एहतजाज में के बि रंडकूं न विझंदासीं। उमीद त PDM कानून खां मथां कमु न कंदी। कानून हथ में खयो वियो त कानून हरकत में ईंदो। सुप्रीम कोर्ट फैज़ाबाद धरणो केस में चई चुकी आहे त हर जाइ ते धरणो या एहतजाज नथो करे सघिजे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद, परवेज़ खटक, शिबली फराज, फवाद चौधरी ऐं फ़ारूक नसीम जी प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीरनि ऑपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो आहे त ऑपोज़िशन चूंडुनि में धांधलियुनि जो को बि रिकॉर्ड पेश न कयो आहे। रुगो डपेड़ पैदा करण लाइ रांदि खेॾी पई वञे। PTI तरफ़ां परॾेही फंड्स केस में इलेक्शन कमीशन ॾाढो सबूत पेश कया विया आहिनि। ऑपोज़िशन सियासत खे बंदि घिटी में वठी वञणु घुरे थी। अलाह चाहियो हो त इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। पाकिस्तान खां $269 मिलियन हर्जानो वसूल कंदड़ बरतानवी कंपनी ब्रॉडशीट इमरान ख़ान हुकूमत सां हिकु ॿियो मुआहिदो करण लाइ राब्तो कयो वियो हो। कंपनी जे नुमाइंदे बैरिस्टर ज़फ़र अली वज़ीर आज़म ऐं संदसि सलाहकार शहज़ाद अकबर सां मुलाक़ात कई हुई। शहज़ाद अकबर कंपनी जे सरबराह खे ॿुधायो त ज़फ़र अली सां मुलाक़ात लाइ पाकिस्तान जी हिकु ताक़तवर शख़्सियत चयो हो। बरतानवी कंपनी ब्रॉडशीट जे सरबराह कावा मौसवी इंकशाफ कयो आहे त बरतानवी अदालत शरीफ ख़ानदान खे आजो करार न ॾिनो आहे। असां नवाज़ शरीफ ख़िलाफ़ दरख़्वास्त वापसि वठी छॾी हुई। कंपनी खे मिलियल पैसनि सां जजमेंट कवर थियण बाद असां नवाज़ शरीफ वारे मामले खे छॾे ॾिनो।
क़ौमी असैम्बली जी पब्लिक अकाउंट्स कमेटी ब्रॉडशीट की मुकम्मल जांच जो हुक्म ॾेई छॾियो। कमेटी चेयरमैन राना तनवीर चयो आहे त PAC 2 सालनि में 500 अरब रुपयनि खां वधीक वसूल कया। कमेटी नैब खां बि वधीक उगाड़ियूं करे क़ौमी नाणे में जमा कराए छॾियूं। PAC असैम्बली मेंबर्स जा प्रोडक्शन ऑर्डर जारी करे थी पर उन ते अमल नथो थिए। नवाज़ लीग अॻवान अयाज़ सादिक चयो आहे त स्पीकर कंहिं कमेटी जे चेयरमैन जा प्रोडक्शन ऑर्डर्स रोके नथो सघे। पार्लियामेंट कानून ठाहींदी आहे, अदलिया उन जी तशरीह कंदी आहे। अदालत माण्हू मुरादे नोटिस जे इख्तियारनि तहत सियासी मामलनि जो जाइज़ो वठंदी आहे। अदालत तशरीह करे त उनखे फ़ौक़ियत हासिल हूंदी। इन मामले में अदालत खे एहतियात खां कमु वठणो पवंदो। चूंडुनि जो तरीक़ेकार जंहिं कानून में शामिल आहे उन कानून तहत ई इलेक्शन थींदी। सुप्रीम कोर्ट जा सेनेट इलेक्शन ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस जे ॿुधणी दौरान रिमार्क्स अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट खोड़ भेरा सियासी मामलनि जी तशरीह करे चुकी आहे। 5 रुकनी बेंच आॾो सदारती रेफरेंस आयो आहे त उनजो जवाबु ॾियणो पवंदो। सुप्रीम कोर्ट एपलेट फॉरम सां गॾु आइनी अदालत बि आहे। जस्टिस यहया अफरीदी रिमार्क्स ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट खां पोइ को बि एपलेट फॉरम मौजूदु न आहे। एहतसाब बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार शहजाद अकबर नवाज़ लीग MPA उज़मा बुखारी के हजाने जो नोटिस सुम्हारे छॾियो। नोटिस में शहजाद अकबर चयो आहे त उज़मा बुखारी TV शो में मथस बेबुनियाद इल्ज़ाम हया या इल्ज़ाम साबित करे या माफ़ी वठे। ॿी सूरत में साख खे छीहो रसाइण ते 50 करोड़ रुपया हर्जानो अदा करे। शहजाद अकबर चयो आहे त हर्जाने जी रक़म ख़ैराती इदारनि खे ॾिनी वेंदी। नदीम अफजल चंद जी इस्तीफ़ा वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मिली वई। वफ़ाक़ी वज़ीरनि जे इसरार ते वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां नदीम अफजल चंद जी इस्तीफ़ा मंज़ूर न करण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म नदीम अफजल चंद जी इस्तीफ़ा पढ़ी पर वफ़ाक़ी वज़ीरनि जे दौर भरण ते मंज़ूर न कई। नदीम अफजल चंद बि कंहिं बि सूरत में इस्तीफ़ा वापसि न वठण जो फ़ैसिलो करे वरितो। नदीम अफजल चंद सरकारी गाॾी ऑफिस ऐं ॿियूं रिआयतूं बि वापसि करे छॾियूं। ज़रियनि मूजिबि नदीम अफजल चंद जो चवणु आहे त PTI में रहंदुसि पर को बि हुकूमती उहिदो न खणंदुसि। नदीम अफजल चंद वज़ीर आज़म जो ख़ुसूसी मुआविन ऐं तर्जुमान वारे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। इस्लामाबाद हाई कोर्ट PTV चेयरमैन नईम बुखारी खे कम खां रोके छॾियो। PTV जे चेयरमैन जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त सदसमा खाते खे PTV चेयरमैन मुक़ररु करण जो इख्तियार ई न आहे। जॾहिं समरी पढ़ण बिना काबीना ॾांहुं उमाणी वेंदी त काबीना खे बि शर्मिंदा थियणो पवंदो। असां मामिलो वफ़ाक़ी काबीना ॾांहुं उमाणे रहिया आहियूं। काबीना सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मूजिबि मामले खे ॾिसे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वटियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।